वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तू 1000 कसम खणो पर इहा ॻाल्हि मञण जी कान्हे का त खान बहादुर जा माण्हू ये ओचितो हमलो करे साले खे छॾिया वञनि। अफ़सोस आहे बिचार खान, मां तव्हां लाइ हेॾी रिक्स खणी विड़ियो आहियां। एतिरे हद ताईं जो राति जो अंधेरे में साले खे खणी झंग में मारण लाइ वियुसि। जंग में हथ सां वठी भॼाए करे ऐं चए थो त साले भॼी वियो। मुंहिंजो हिकिड़ो कांस्टेबल ज़ख़्मी थियो आहे सरकार, तव्हां सम्झण जी कोशिश कयो। मूंखे बाह में गोली लॻी आहे सरकार। इएं जो इएं आहे जीअं तूं चवीं थो। हा जेकी तव्हांजी मर्ज़ी सरदार, तव्हां आहियो शींहं। शींहं जी मर्ज़ी आहे बच्चा जे या आना जे। बहरहाल कॾहिं जा ॾींहं वॾा त कॾहिं जूं रातियूं वॾियूं, इहा बि चवणी अथई। ऐं हा, बकरीअ जी माउ केसी ताईं खीर जो ख़ैर घुरंदी, इहा बि ॿुधणी अथई। तव्हांजे सुर खे सम्झी वियो आहियां साईं। अल्लाह मालिक आहे, जेकॾहिं अहिड़ियूं धमकियूं मिलनि त मां बि पुलिस अमलदार आहियां, को नंढो अमलदार न आहियां। पोपटखाना चिबड़खाना जी अॼुकल्ह मगी या ख़तम थी वई आहे। बेचारे खे उन ॾींहं वारे तशदुद त टोड़े छॾियो आहे, पर मगी ख़तम कान थी, थोड़ी हटी अथसि। चिबड़ बि वात हणण खां नथो मुड़े, इन जे करे अहिड़ा हाल अथसि। उहो पाण वांगे गीदी कोन्हे गीदी। तव्हां छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, पंहिंजो कमु कयो। छा था ॾिसो भागा खाइण भरो कमु कयो। चिबड़खाना सवेल यार पंहिंजी ॻाल्हि पूरी कर थी, अच तो हुन ॻाल्हि खे पूरो कयो। दादा तूं मूंखां मुंहिंजी पंहिंजी कहाणी पुछी छा कबे? चिबड़खाना मां असुल इहो ॼाणण थो चाहियां त तुंहिंजा इहे हॾ जिस्म इहो रुक वांगुरु कीअं पको, उहा कहिड़ी बाह हुई जो तोखे माण्हूअ मां सफ़ा जबल पहाड़ करे सॼी? दादा हे जेको अॼु तुंहिंजो मूंसां रवैयो आहे, रवैयो मूंखे सम्झ में नथो अचे। खोले ॿुधायो मसइलो छा आहे? चिबड़ ख़ुदा वाह छा ही सभु कुझु जेको तोखे पुछां थो पियो न, सिर्फ़ु मां पंहिंजी ॼाण ख़ातिर पुछां थो। दादा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मूंखे तो ते कंहिं बि क़िस्म जो एतबार कोन्हे, तो हुन करे जो तूं बुनियादी तौर सां बिजार खाने जो माण्हू आहीं, हुनजो वाठो आहीं, इन करे मां तोखे कुझु ॿुधाइण नथो चाहियां। तूं सफ़ा सच चई रहियो आहीं। मूं सॼी ज़िंदगी ज़ुल्म जी पासदारी कई आहे, मां शैतान खां बि पुछड़ो आहियां, पर कॾहिं कॾहिं यार पुछड़े माण्हूअ खां बि चङो कमु थी वेंदो आहे। दादा तूं मूंसां भलाई न कर, तुंहिंजी वॾी महिरबानी। मूंखे भला इहो ॿुधाए त उन ॾींहं वारे हादसे खां पोइ तूं छा कयो? नौरोज़ खान खे कहिड़ो नुक़सानु ॾिनो? दादा असल ॻाल्हि इहा आहे त मूंखे पंहिंजनि बचनि सां 32 दिलियूं आहिनि, बल्कि मुंहिंजा बचड़ा मुंहिंजी कमज़ोरी बि आहे। ख़बर थी छा कयुमि? मां पंहिंजनि बचड़नि खे मामड़नि जे घर छॾे सिधो तुआरे सरदार जे मथां हमलो कयुमि, हुनखे वञी मेलो घुमायुमि, मौत वारो मेलो ढेर करे छॾियोमांसि। क्या बोई हिकु लाला माल खलास। चांहि पी बचल, चांहि पी ठरी हुई। ये ताना ही मयारू एक बे के पिया ॾींदासीं। सरकार मां हिते चांहि पीअण न आयो आहियां, मां आयो आहियां साले खे वठण। मुंहिंजी नौकरी जो मसइलो आहे। सूबेदार
पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ मूं साले खे तुंहिंजे हवाले कयो। उनजो अधु ॻोठ शायदि आहे, पर किथे ईअं न थिए जो तूं पंहिंजे मतिलब जे मुताबिक़ उनखे बिजार खान वटि विकिणी अची ऐं पोइ मोटी अची ड्रामे वांगुरु मूंखे सॼी कहाणी ॿुधाई। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो साईं, तव्हांजा माण्हू पुलिस ते हमलो करे साले खे छॾाए विया। छा मुंहिंजे माण्हुनि पुलिस स्टेशन ते हमलो कयो? जेकॾहिं तुंहिंजो जवाबु हा में आहे त पोइ सबूत पेश कर। तव्हां सां कूड़ न आहे साईं, मां थोरो बेमान थी पियो। हाणे मां नौकरी कीअं बचायां? मूंखे साले जी गिरफ़्तारी ॾियो ऐं सुभाणे हुनखे कोर्ट में बि पेश करणो आहे। जेकॾहिं तूं उनखे राति क़त्ल करे छॾी त पोइ कीअं उनखे कोर्ट में पेश करी हा? ॿुधा मूंखे। इहो कमु सवलो हुयो साईं, उनजो लाश ॾेखारे सबूत पेश कयां। तव्हां हिकु महिरबानी कंदव? तव्हां हुनजी ज़िंदगी जी ज़मानत घुरो, उहा मां ॾियण लाइ तयारु आहियां। सूबेदार, हाणे साले त वियो हलियो ॿेले में, अॻिते उनजी घुर मूंखां न कजां, छा सम्झे? ईअं न कयो साईं, मां बि तव्हांजो बच्चो आहियां, मुंहिंजी नौकरी जो मसइलो आहे। सूबेदार, तूं पंहिंजी नौकरी जो को बि फिक्र न कर। बेजार खान तुंहिंजी ट्रांसफर मुअतल या तुंहिंजी बदली बि नथो कराए सघे। हा, बाक़ी जेकॾहिं तूं न तरतीब वार ग़लतियूं कंदो आहीं त पोइ उनजो अज़ालो तोखे भरणो पवंदो, छा सम्झे? केलो पियो खाए वणे तो तकरी पियो बोलड़ो निभागा छोरा तू हिते ॿारनि सां वेठो केॾियां? अयो ना मुंहिंजी दोरी चोरी थी वई आहे। तोखे खेद ॾाढी लॻी पई आहे, को होश अथई घर जो? निभागा छोरा, तोखे कीअं ख़बर पई त चोरी थी वई आहे? कसा तोखे ज़ीनत ॿुधायो त चोरी थी आहे? ओ छोरा निभागा छोरा, यो बकी चातो आ? ज़ीनत के केड़ो दिमाग ते बुखार अची चढ़ियो आहे जो असांजे घर मां अची चोरियूं कंदी? सावरी अची मूंखे ॿुधाईंदी त मूं चोरी कई आहे। हाय अया तो लुटिजी वियसि। ओए हे सॼो ॾींहुं उन्हनि जा नाला ज़बान ते अथई, ऐं तॾहिं त कुझु न थियो न, मंटो टुंडो करे मोकिलनि त थियो न तोखे। तो मूंखे पंहिंजे दोस्तनि यारनि जे साम्हूं पुछड़ो करे छॾियो आहे, ईअं कुटबो आहे? बस कर हाणे, ऐं चोई थी घर हली वे त वञी ॾिसां के पेरी के ॾिसां पेर खणे त कंहिं चोरी कई आहे। घर वेठे ॾींहुं ॾिठे जो चोरी थी वई हली, मूंसां त कहर थी वियो, ज़ुल्म थी वियो हलियो, ऐं त लुटिजी वियसि। मूं ग़रीब वटि हो छा, या हिकिड़ी तोरी साहब फबाए विया। मड़ तूं ईअं कर के पेरी के वेठी आहे। मां घर जा सभु आसा पासा जाचां थो, मथां के कुंड पासे में पियो हुजे, मथां तो रखियो हुजे पंहिंजे हथनि सां, तोखां विसी वियो हुजे, कहिड़ी ख़बर? इंसान आहे, उमिरि जो बि हिसाब आहे। आए किथे हूंदो? ओ संदूक जो तालो टुटो पियो आहे, ऐं चरी आहियां जो अहिड़ी तहिड़ी जॻह ते बसि सोन उछले ॾींदसि। मार का पवे, अलाए केरु चोरी करे वियो। निभागा तूं ॾिस वञी ॾिस, अंगूठ में कुकू करे अचां ताहू कया मूंसां बैन थी वियो, नाहक थी वियो। माशाअल्लाह आहे को माफ़ी कयो, असांजे घर मां ज़ेवर चोरी वॾा निभाग आयो तव्हां, ज़ीनत खे बि सुखड़ी में क़बूल न थियो। फिर हाल हिनखे लिकायां जे अम्मा अची वई त उठी त खल लाई। शामराद खान, ॿेली तुंहिंजी इहा घबराहट मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे।
तूं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कंदे घबराई छो थो? चओ छा चवणो थो? खान बहादुर तव्हांजे नाराज़गी जो दिलि में डप अथमि। तूं डिॼ न शाह मुराद खान, डिॼ न। भला तुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते मूंखे कावड़ अची बि वई, आऊं तोखे छा करे सघां थो भला? हा, छा कंदुसि? खान बहादुर खान, मूं इहो बि चवणु चाहियो त मल्हार जी हाणे सज़ा ख़तमु थियणु घुरिजे। शाह मुराद खान, तोखे इहा ॻाल्हि चङी तरह मालूम हुअणु घुरिजे त भले ज़मीन ऊंधी थी पवे, तॾहिं बि आऊं पंहिंजे कयल फ़ैसिले खे बदिलाए नथो सघां। छा सम्झे? ऐं न ई वरी आऊं कंहिं ॿिए खे पंहिंजो कयल फ़ैसिलो बदिलाइण जी इजाज़त ॾींदुसि। पुट जी वापसीअ जो ख़्याल तूं पंहिंजी दिलि मां कढी छॾ। एॾा कठोर न थियो खान बहादुर साईं, तव्हां रुगो इजाज़त ॾियो त मां धणी बख्श खे मञाए वठां संग जे लाइ कहिड़े बि तरीक़े सां, त मूमल ऐं मल्हार जी शादी करायूं त जीअं धणी बख्श जी इज़त बि महफ़ूज़ रहे। अॻे हुन इज़त जो नुक़सान इलाही थियो आहे, हुन जो अज़ालो मुमकिन आहे। इहो ख़्याल तोखे एतिरनि सालनि खां पोइ छो आहे? उन वक़्तु छो जॾहिं छोरे ऐं छोरी जी शादी पे थी त ॿिन्ही धुरियुनि टप पे ॾिना, मल्हार ऐं धणी बख्श थी माण्हुनि जे अॻियां पकड़िया विया। शाहिद बि मौजूदु आहिनि। मूं उन वक़्तु बि घणेई दाहूं पे कयूं, पर धणी बख्श ऐं अव्हां मुंहिंजे ॻाल्हियुनि ते कन ई न ॾिनो। जॾहिं ॻाल्हि खे धणी बख्श उन वक़्तु मंज़ूर न कयो त हाणे कीअं क़बूल कंदो? हाणे कीअं मञी वठंदो? खान बहादुर साईं, धीउ जे ॻोढ़नि धणी बख्श खान खे कमज़ोर करे छॾियो आहे। तव्हां बसि एतिराज़ न कयो, बाक़ी धणी बख्श खे मां मञाए वठंदुसि। फरमाशाह असांखे हिन कलाम जी मोरे खां मुंहिंजे प्यारे दोस्त केपिन वारे राणी जी। ओ मजबूर आशिक मजबूर वा भली केॾो बि कंदार हुजे। ओ मजबूर आशिक मजबूर वा भली केॾो बि कंदार। सुनो मुझे सोमो साना हाथ ने सोमो रंसार साजे को जुल्म खाया नी किथे जो मुझे घर चोरी थी गई। आऊं वे सदी साहिबा जे घर मोटी खणी अचा त संदूक जो तालो ई टुटो पियो आहे। ऐं मुंहिंजा सभु ज़ेवर विया अब्बा। ओ आऊं त बेवा सां ज़ुल्म करे छॾियो। अलाह पुॼंदनि। ओमड़ तो बि हरू भरू राज कठो कयो आहे। ज़ेवर संदूक में न पेती में पिया अथई। संदूक पेती अब संदूक में तक पाके कारी वारा कखो ओ हिकड़ी लीड़ करे मोगोलो कुछ भी कोनो। बाकी हाँ तोरी पेती जी गाल तोरी पेती ने अब ये आए अल मुखे तुम्हारे न तो अचे तुझी गालन ते मुझा व्या से व्या पर जकड़ा एड़ी गाल है अपो हल मुखे देखार। हाँ भले भले मां अब गामू सचारा को कूड़ गलाइंदो आया। हजा तो के देखार हजा निकलंदा छो न निकलंदा मां आखिर गामू सचारा हल देखार मुखे हजा ए छा आहे छा तू मुझे डाजे जो सामान घट बाकी मुझे मौत जो सामान जमा कर आहे छा तू आऊं अगे परेशान लगी पई आया मुसा जुल्म ना हाथ ते वियो हलो हेड छा ते भी दूरी किथे घुम दिया हे घुम ते हे अय्या तू करे छोराई को जादू आए अला जे छा तो इन घर में को चक्कर तो कोने कोई जिन भूत तो कोने को फकीर साईं आए जा फकीर साईं तो खयो छा मुखे त इहे तो लग मुखे बियो भी शक पए पियो इते इहे तो कोने निभागा छोरा तो ई हथ जी सफाई कई हुजे खणी वियो हुजी ऐं हाणे वरी साईं ॾिठई त मां दाहू कोकू थी करे सॼे माण्हुनि खे गॾु कयो अथसि हाणे छो ना लिकाए रखा ऐं हाणे वती तो राग ॻाईंदो मूंखे लॻे ई तो मारा भाई पुट के चोर थी करी शुक्र हे मुंहिंजा रब तुंहिंजा शुक्र आहे जेकॾहिं फ़कीर साईं कयो त फ़कीर साईं तव्हांजा थोरा
थोरा जो मूंखे वापस मिलियो वॾो फ़क़ीर मां ॻोल्हियां ॻोल्हिया ने चई तो मूं खया न मां ॻोल्हियां मां ॻोल्हियां चोर आहिनि भादा हाणे त मूंखे संभाले हलणो पवंदो आहे हाणे मूंखे पुसरी खारा अरे छा त माण्हुनि वीचारनि खे सॼे शहर में मूं पढ़ा ॾिना आहिनि शुक्राना रब जा शुक्राना फेफड़ो पचाए विराईंदसि अबा माफ़ कजो ॾाढो तव्हांजो कमु बि मूं सीड़ायो इते ई पिया हुआ मिली विया बा शुक्र अलाह जो तव्हांजा लख थोरा जो तव्हां मूंसां गॾु आहियो भले हाणे हलो शाम जो देगुड़ो पचाईंदसि पोइ मिठा चांवर खाराईंदीसांव धणी बसकर मां ॾाढी परेशान आहियां हिन छोकिरे जे करे रोज़ गरंदी थी वञे मूंखे त सम्झ में ई नथो अचे ईअं न विझे असांखे कंहिं अड़ा में खैर घुरिजो नी का वाई सणाई कर न्याणे जे लाइ का दुआ कंदी कर धणी बसकर मां त चवां थी तूं मुंहिंजे मासूम धीअ जो ॾोही आहीं तो पंहिंजे हिन कूड़ी हथ ऐं अना जे ख़ातिर मुंहिंजे धीअ जा सभु ख़्वाब चूरा चूर करे छॾिया आहिनि इंसान ख़ता जो पुतलो आहे केड़ी ख़बर मुंह मलाई मल्हार का ख़ता थी हुजे त छा मुराद हुनजो वहिवार ॾींदो ऐं ॿुध ॿारनि जो निकाह थियण खां पोइ इन माण्हुनि सभिनि जो वात बंदि थी वेंदो ॻाल्हि ॿुध जोनी गुज़रियल वक़्त ते हथ हणण मां फ़ाइदो कहिड़ो जेन मुंह जी ॻाल्हि मञी त वञी खान बहादुर सां इहा ॻाल्हि चोर त पुराणो फ़ैसिलो उथलाए कहिड़े मुंहं सां ॻाल्हि चोरियासीं मुंह में हिम्मत कान्हे भला मूंखे इजाज़त ॾे त मां वञी महिरुनि सां ॻाल्हायां मूंखां मुंह मले जी तकलीफ़ ॾिठे नथी थिए छोकिरी अंदर में बूसाट जी ऐं घुट जी मरी वञे त पोइ हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं तूं हिन वण खे ॾिसी मूंखे एतिरो शिदत सां यादि कंदी जो तुंहिंजूं अखियूं ॻोल्हण सां भरिजी ईंदियूं ऐं तूं वाका करे रोइण चाहींदी ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं मला मां त हिन वण खे ॾिसी रोइण चाहींदी आहियां ऐं तोखे यादि कंदी यादि त हुननि खे कबो आहे जेके विछड़ी वञनि मां त तुंहिंजे प्यार में जीअण ऐं मरण जा कसम खाधा मुरमल मूं मूंखे चईं ख़बरदार कयो आहे अॼु कुझु थियण वारो आहे का गुमनाम हूंदाई मूंखे पाण ॾे वधंदे महसूस थिए थी का ग्रहनुमा शइ आहे जेका मूं ॾे वधंदी थी अचे मल्हार अहिड़ी ॻाल्हियूं न कर न त मां मरी वेंदसि विछुड़ण पहिरां कहिड़ा मारिया आहिनि जो तूं मरी वेंदी ॿियनि जी त मूंखे ख़बर न आहे पर मां मुश्किल में आहियां जेकॾहिं जेरी रहियसि त तो बिना जीअण मूंखे मौत खां घटि न आहे ख़ुदा न करे जेकॾहिं असां जुदा थी वञूं त पोइ तूं न वण जे हेठां अचिजां तोखे न वण जे हेठां मुंहिंजे प्यार जी आसीस मिलंदी बानो मां तोसां ई मिलण पई अचां मूं सोचियो त तूं हाले वाल वठण लाइ ईंदीअ पर तूं त पंहिंजे भाउ सां मिली डायरेक्ट पंहिंजे घर हली वई मूं सोचियो माल खे चारो ॾेई पोइ तो ॾे अचां थी पर कोन अची सघियसि अदा साले सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं मूं ॿुधो आहे त पुलिस वारा कमीना उन्हनि खे इनकाउंटर लाइ ॿाहिरि खणी विया पोइ उतां उन्हनि खे बचाए वरितो जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे चांड्रो थी सो मुंहिंजे जाने भाउ जी अल्लाह जी तरफ़ां हयाती लिखियल हुई पर हाणे पुलिस सचा कूड़ा केस हणी उनखे अहिड़ो काबू कंदी जो हू घर में वेही न सघंदो चांड्रो की मां तो जेतिरी पढ़ियल लिखियल ऐं होशियार त न आहियां पर मुंहिंजी सम्झ मुताबिक़ जेकॾहिं रब पाक कंहिंजी तकदीर में रोलो नथो विझे न त केरु कंहिंजो कुझु नथो बिगाड़े सघे बेशक
क़ुरान पाक में अल्लाह साईं फरमाए तो वो हर शइ ते क़ादिर आहे। हू जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे त कुन चवंदो आहे ऐं उहा शइ थी पवंदी आहे। बेशक अल्लाह जंहिंखे चाहे इज़त ॾे ऐं जंहिंखे चाहे ज़िलत ॾे। अवां सभिनी वांगुरु मूं बि मजबूरी में हथियार खयां आहे। कानून वटि पेश थी सोचूं त कानूनी तरीक़े सां पंहिंजे केसनि खे मोह ॾियां, पर बिजार ख़ान पुलिस सां मिली भगत करे मूंखे कूड़े मुक़ाबले में माराइण थी चाहे। खान बहादुर तुंहिंजी कहाणी ॿुधाई आहे अलफ़ खां ये ताईं। ग़रीब माण्हू जी कहाणी न आहे थींदी, हुन सां हादसा या मजबूरी थींदी आहे। पोइ उन वटि ॿई रस्ता हूंदा आहिनि, या त हू बेमौत मारिजी वञे या ई हथियार खणी तव्हां वांगुरु ॿेले जो सही थो चईं, असांजा बि बेगुनाह कई साथी मारिजी विया। मुक़ाबिलो छाजो, हू त रन जे इश्क में मारिजी वियो। अक्सर भागेलनि जो मौत ईअं ई थींदो आहे, पर इश्क माण्हूअ खां मत खसे वठंदो आहे। मञूं था त इश्क मत खसींदो आहे, पर मौत त मथां लिखियलु हूंदो आहे न। इहा हक़ीक़त आहे त हर इंसान जो मौत वक़्तु ऐं जॻह मुक़ररु हूंदी आहे, पर इहे सभु बहाना आहिनि। यही बहानो जंहिं अची मूंखे हिते जंग में पहुचायो। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि चङी रीति सम्झाइण थो चाहियां त मां तव्हांजे धाड़नि फुरनि या हिते ॾोह करण लाइ कोन आयो आहियां। मूं हिते तव्हां वटि पनाह वरिती आहे, बाक़ी तव्हांजे इन ॾोहनि ऐं करतूतनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे, न ई मूंखे कोई इन लाइ ज़ोर भरियो वञे। हाय ये कम ये कॾहिं ध्यानु कोन छॾींदा, वे त कचहरी ते ॿियो ॿुधा पुछा। तूं भेण वेठी आहीं न मूमल, सच थी चवां, मुंहिंजी दिलि सफ़ा मरी वई आहे। कंहिं शइ जी बि चाहत नाहे रही। ईअं लॻंदो आहे जीअं लाश पई घुमां। इहो कीअं भला, छाजे करे? जेके मुंहिंजी मन ई तन ते गुज़री आहे न, ईअं लॻंदो आहे त मां अंदरां मरी चुकी आहियां। मिड़ेई ॿाहिरां खिली लोक सां निभायां पई। ज़ीनत, इनखे तूं विसारी छो नथी? विसरी वञ न। ईअं सम्झ तो राति ख्वाब ॾिठो, सुबुह थिए त कुझु कोन्हो। ईअं तूं हिन हादसे मां बि निकिरी वेंदी ऐं तोखे ज़हनी बि सुकून मिलंदो। मां त चवां थी इहे सभु ॻाल्हियूं ज़हन मां कढी छॾ त भलो आहे। दुख जे कॾहिं पोतीअ जे पलव में ॿधियल हुजनि न, त उन्हनि खे छोड़े छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधा, तूं कीअं आहीं? मूंखां न पुछ त आऊं कीअं थी गुज़ारियां। ॿुधड़ी, मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे ऐं तोखे ख़बर आहे मुंहिंजा ख्वाब सचा हूंदा आहिनि। कहिड़ो ख्वाब ॾिठो अथई? मुंहिंजे बारे में ॾिठो अथई? ख़बर थी मूं छा ॾिठो आहे? मूं ॾिठो आहे त तुंहिंजी ऐं अदा मल्हार जी शादी थी थिए ऐं मां तव्हां ॿिन्हिनि खे लाऊं थी ॾियारियां। हल कूड़ी, ईअं थी चई न? कूड़ थी आणी न? तुंहिंजो कसम राणी, मां कूड़ नथी ॻाल्हायां। मां तोखे कुंवार जे रूप में ॾिठो आहे, सोणी सेप्ती ठहियल कुंवार। आऊं त सभु उमेदूं हारे वेठी आहियां, हाणे मूंखे का बि उमेद न। कंहिं ॾींहुं चांडरोकी जे फोन तां ॻाल्हाई छो नथी अदा मल्हार सां? ॻाल्हायो अथमि, पर उन खां पोइ दिलि बेचैन थी वई आहे। घणो ई पाण खे रोकियां थी, पर अलाए सम्झ में ई नथो अचे। ॾाढो दिलि खे झलियो अथमि, पर वक़्त जी लुच पुछ में मां बेज़ार थी पई। मूमल ईअं न कर, ही सुठो न आहे। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।